बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु 15 शोबान आहे। 14 शोबान ऐं 15 शोबान जी विच वारी रात खे असां शब बारात चऊं था। शब यानी नाइट, रात मां निकितल ही लफ़्ज़ आहे शब। शब बारात 15 शोबान। शोबान इस्लामी महीननि जे हवाले सां 8 नंबर ते ही महीनो आहे शोबान। मुख़्तलिफ़ रवायतूं ऐं मुख़्तलिफ़ जेके स्कॉलर्स आहिनि मज़हबी लिहाज़ खां, उहे हिन रात जे हवाले सां पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी राय क़ाइमु उन्हनि जी आहे त हिन रात में तमामु घणी वॾी फज़ीलत आहे ऐं स्पेसिफाइड यानी ख़ासि तौर ते हिन इबादतुनि जो ज़िक्र ॿुधायो आहे हिन रात में। लेकिन कुझु मज़हबी स्कॉलर इन शइ ते बि मुतफ़िक़ आहिनि त हिन रात में का बि हिकिड़ी ख़ासि मख़सूस इबादत जे हवाले सां को ज़िक्र थियल कोन्हे। हीअ हिकिड़ी उहा रात आहे जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी अंदरि हिकु कमज़ोर रवायत जे तौर ते तसवर कई वेंदी थी, लेकिन हुनखे वाज़े करणु मुनासिबु हूंदो त हिकु दफ़े यानी हिकु राति 15 शोबान 14 ऐं 15 शोबान जी रात में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे ते मौजूदु न हो। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ॾिठो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे ते मौजूदु कोन आहे, त हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइ ई पोयां हुनखे ॻोल्हण लाइ निकिती ऐं आख़िर बकी क़ब्रिस्तान में ॾिठो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते मौजूदु हुयो। वजह मालूम कई त राति जे वक़्त में तव्हां बकी क़ब्रिस्तान में, इहा ई वजह हूंदी पुछण जी। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन राति जे अंदरि अल्लाह पाक इंसाननि जा गुनाह माफ़ करण जे हवाले सां मुतवजह थींदो आहे ऐं हिन राति जे अंदरि इंसाननि जा गुनाह माफ़ थींदा आहिनि ऐं अल्लाह जल शानहू हिन राति आसमाननि ऐं दुनिया जी तरफ़ मुतवजह थींदो आहे, यानी 15 शोबान जी राति। इहे ज़ईफ़ रवायतुनि जे हवाले सां हिननि जो ज़िक्र कयो वञे थो, लेकिन हिन राति जी वॾी फज़ीलत पंहिंजी जॻह ते आहे ऐं हर राति जी फज़ीलत आहे, लेकिन 15 शोबान जी राति जी फज़ीलत जे हवाले सां या उन जे ज़िक्र जे हवाले सां आलम या दीन जा जेके वारस आहिनि या मुख़्तलिफ़ मज़हबी स्कॉलर्स इन शइ ते मुतफ़िक़ आहिनि त क़ुर पाक जे अंदरि यानी क़ुर शरीफ़ में हिन राति जी यानी शब बारात जे हवाले सां क़ुर पाक में किथे बि ज़िक्र थियल कोन्हे, मगर सभई मुफ़क्किर इन शइ ते मुतफ़िक़ बि आहिनि त हिन राति जे अंदरि इनफ़रादी तौर ते जेकॾहिं इबादत कई वञे 15 शोबान जी राति, नफ़िल अदा कया वञनि, अल्लाह साईं खां पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि कयल गुनाहनि जी माफ़ी वरिती वञे, अल्लाह साईं खां ज़ारो क़तार वेही करे पंहिंजो पाण खे पेश करे अल्लाह खे राज़ी करण जे हवाले सां हीअ राति इबादत वारी जेकॾहिं गुज़रे थी, तमामु बहितर अमल आहे। हिन राति जे अंदरि इनफ़रादी इबादत जे हवाले सां आलम सगोरा मुतफ़िक़ आहिनि। इज्तिमाई इबादतुनि जे हवाले सां कुझु राय क़ाइमु आहे त इज्तिमाई इबादतूं मस्जिद में कई वञनि थियूं, लेकिन इनफ़रादी तौर ते इबादतुनि जो ज़िक्र थियल आहे। लेकिन हिते इन शइ जी वज़ाहत वाज़े आहे त क़ुर पाक जे अंदरि शब बारात जे हवाले सां को बि ज़िक्र थियल कोन्हे, को का बि आयत क़ुर शरीफ़ में हिन जे हवाले सां कान्हे का त शब बारात में छा आहे या शब बारात जे लाइ कहिड़ी ख़ासि इबादत आहे या उन जा फ़ाइदा कहिड़ा कहिड़ा आहिनि, छा अल्लाह साईं जे तरफ़ां इनामात आहिनि, या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी सुन्नत अमल जे हवाले सां या उन जी ज़िंदगी जे अंदरि हिन जी शब बारात जे हवाले सां का ख़ासि इबादत ॾेखारियल हुजे या ॿुधायल हुजे। बुज़ुर्ग चवनि था, आलिम जेके मुफ़क्किर आहिनि दीन जा, उहे हिन राति जी ख़ासि इबादतुनि जे हवाले सां ॿुधाइनि था त हिन जी का ख़ासि इबादत का कान्हे का, लेकिन मां पंहिंजी हिकु नंढड़ी राय जे मूजिबि या जेका नाक़िस राय आहे उन हवाले सां पंहिंजी राय पेश करणु मुनासिबु सम्झां थो त हर राति जेका आहे
उहा असांखे हर मुस्लमान खे, हर इंसान खे बल्कि पंहिंजी आख़िरी राति तसवर करणु खपे त हीअ मुंहिंजी आख़िरी राति आहे। इन करे उनखे आख़िरी राति सम्झी करे अल्लाह जी बारगाह में वेही करे पंहिंजे घरनि में मस्जिदुनि जो हिकु निज़ाम समाए करे इनफ़रादी इबादतूं या इज्तिमाही घर में वेही करे जेकर दीन जी तइलीम हुजे, घर में तइलीम जो निज़ाम हुजे, ज़िक्र व अज़कार हुजनि, त इन के ॻाल्हि में को बि हर्ज कोन्हे त अल्लाह हर हंधि हाज़िर ऐं नाज़िर आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्ज़ निमाज़ मस्जिद में पढ़ियो, नफ़ली ऐं सुनती जेके सुनती अमल हुया यानी सुनतूं हुयूं उहे घर में पढ़ंदा हुया। इन करे मां पंहिंजी नाक़िस राय इन शइ में ॾियणु चाहींदुसि त अॼु की राति 15 शुबान जे हवाले सां अगरि जेकर उनजी का ख़ासि इबादत न बि आहे, लेकिन हर राति अल्लाह पाक जे तरफ़ां हिकु नेमत आहे ऐं असांखे तव्हां सभिनी खे उहा आख़िरी राति सम्झणु खपे, पंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी हिकु लम्हो सम्झणु खपे। उन राति में अगरि जेकर असां अल्लाह साईं खे पहुचाए वियासीं ऐं जेकर उहा असांजी आख़िरी राति हूंदी, रब राज़ी थींदो त असांजी हर राति शब बारात जी राति ई तसवर कई वेंदी, यानी असां खां अल्लाह पाक राज़ी थी वञे। इन में बाक़ी छा असांखे खपे। सो असां सभु मुस्लमान भाइर पंहिंजे पाण में जेके हिन पंहिंजे दिलनि जे अंदरि कीने खे साफ़ करे छॾियूं, दिलनि खे साफ़ करे छॾियूं, यानी कीनो असांजे दिलनि मां ख़तमु थी वञे। बुक्स अना जेका आहे उहा कंहिंजे लाइ रंजिश, कंहिंजे लाइ नाराज़गी जेकर आहे उहा हिन भलारी राति में ख़तमु थियणु खपे। शब बारात जेका आहे उहा जेकॾहिं नालो आहे उनजी शब बारात, ज़रूरु उन में कंहिं न कंहिं क़िस्म जी का अहिड़ी फ़ाइदे वारी शइ ज़रूरु हूंदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिनखे को शब बारात जो नालो अहिड़े तरीक़े सां त कोन ॾिनो त बसि शब बारात आहे त हुन में वेही करे नवाफ़िल यानी रब जी तरफ़ां का इनामात जी का सिलसिले शुरू थियण जी का रवायत ज़रूरु आहे। लेकिन मां सम्झां थो त असां मुस्लमान आहियूं, असां मुस्लमान पंहिंजे रब खां 24 कलाक शब बारात जी तलब कयूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल ज़िंदगी जे मूजिबि असां अगरि जेकर ज़िंदगी गुज़ारींदासीं त असांजी हर राति, हर लम्हो राति जेको गुज़रंदड़ हूंदो शब बारात हूंदो। इन सां वठूं था इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।